अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां सिखंदासीं अखर, लफ़्ज़ ऐं जुमलनि जे बारे में त जुमला केतिरनि क़िस्मनि जा थींदा आहिनि ऐं जुमला कीअं ठहंदा आहिनि। उन खां पहिरियां जो असीं कंहिं डिटेल ॾांहुं हलूं, असीं सम्झंदासीं त गुज़िरियल वीडियो में जिन जुमलनि में अंग्रेज़ी जे अंदरि एस, ई एस ऐं आई एस इस्तेमालु थियो उन्हनि जी वजह छा आहे। इंग्लिश जे प्रोनाउन मतिलबु ज़मीर अंदरि टिनि क़िस्मनि जा सब्जेक्ट मतिलबु मुतकलिम थियनि था। फर्स्ट पर्सन जिते ॻाल्हाईंदड़ पाण या पाण सां मुंसलिक हुजे, मिसाल तौरु मां ऐं असीं। सेकंड पर्सन जिते ॻाल्हाइण वारो साम्हूं हुजे ऐं उन सां ॻाल्हाइजे, मिसाल तौरु तव्हां या तव्हीं। थर्ड पर्सन प्लूरल जंहिं जे बारे में ॻाल्हाइजे ऐं उहे जमा में हुजनि ऐं उते मौजूद न हुजनि, मिसाल तौरु उहे ऐं उन्हनि या किन माण्हुनि जा जमा में नाला खणी करे ॻाल्हाइणु। थर्ड पर्सन सिंगुलर जंहिं जे बारे में ॻाल्हाइजे ऐं उहे अकेलाईअ में हुजनि, हू, हूअ ऐं इहा, या कंहिं अकेले जो नालो खणी करे ॻाल्हाइजे। जीअं त असीं सम्झोसीं त मुंसलिक छा हूंदा आहिनि, हाणे सम्झंदासीं त एस, ई एस, आई एस कहिड़नि सब्जेक्टनि अंदरि इस्तेमालु थींदा। एस, ई एस ऐं आई एस थर्ड पर्सन सिंगुलर जे जुमले जे फेल अंदरि इस्तेमालु थींदा। मिसाल सम्झण लाइ असांजो गुज़िरियल वीडियो लाज़मी ॾिसंदा, लिंक डिस्क्रिप्शन अंदरि मौजूदु आहे। हाणे हलूं था लफ़्ज़नि ऐं जुमलनि जे बनावट ॾांहुं। लेटर मतिलबु अखर। हर ॿोली जे बुनियादी एके खे अखर चइबो आहे, यानी सिंधी अलफ़बे वारी पटी में जेके 52 निशानियूं आहिनि तंहिंखे हरफ या अखर चइजे थो। साॻीअ रीत अंग्रेज़ी ज़बान जे अंदरि 26 निशानियूं हूंदियूं आहिनि जंहिंखे अंग्रेज़ी में अल्फ़ाबेट चयो वेंदो आहे। वर्ड मतिलबु लफ़्ज़। लफ़्ज़ जी लुग़वी माना आहे ॿिनि या ॿिनि खां वधीक निशानियूं मिलाइण सां उचार कढणु, जंहिंजी का माना निकिरे। जीअं सिंधी ज़बान में स्वाद, वाह, फे मिलाईंदासीं त सूफ़ जो उचार निकिरंदो। अहिड़ी तरीक़े सां अंग्रेज़ी ज़बान में ए, पी, पी, एल, ई अखरनि खे मिलाईंदासीं त एपल जो उचार निकिरंदो। सेंटेंस मतिलबु जुमिलो। साॻिए तरीक़े सां जॾहिं ॿिनि या ॿिनि खां वधीक लफ़्ज़नि खे पाण में मिलाईंदासीं त जुमिलो ठहंदो। मिसाल तौरु मां सूफ़ खावां थो, मथे जुमिले में लफ़्ज़ मिलायासीं त जुमिलो ठहियो। जुमलनि जे ठाहिण जी वज़ाहत असांजे गुज़िरियल वीडियो अंदरि मौजूदु आहे। वधीक उन्हनि बाबति सम्झण लाइ असांजो गुज़िरियल वीडियो ज़रूरु ॾिसंदा। अहिड़ी रीति वरी ॿी सूरत में कंहिं बि ज़मान अंदरि जुमिलो ठाहिण लाइ फाइल, मफ़ऊल, फेल अंग्रेज़ी में सब्जेक्ट, वर्ब ऐं ऑब्जेक्ट जी ज़रूरत पवंदी। बुनियादी तौर ते जुमला टिनि क़िस्मनि जा थियनि था, हाकारी, नाकारी ऐं सवाली। हाणे हलूं था मिसालनि जी तरफ़। मिसाल पहिरियों, मां मानी खावां थो। हिन जुमिले में मां इज़हार थो कयां त मां मानी खावां थो। मिसाल ॿियों, मां मानी नथो खावां। हिन जुमिले अंदरि मां मानी खाइण खां इनकार कयां थो। मिसाल टियों, छा मां मानी खावां थो। हिन जुमिले में मां पुछां थो त छा मां मानी खावां थो, यानी सवाल। अंग्रेज़ी जे अंदरि मिसाल। पहिरियों मिसाल, आई ईट मील। ॿियो मिसाल, आई डू नॉट ईट मील। ऐं टियों मिसाल, डू आई ईट मील। अॼु जे वीडियो में सम्झण लाइ एतिरो काफ़ी आहे। वरी मिलंदासीं अॻिले वीडियो में। असां अॻिले वीडियो में अव्हांखे सम्झाईंदासीं त नाकारी ऐं सवाली जुमिला कीअं ठहंदा आहिनि। गॾोगॾु सम्झंदासीं त मथे ॾिनल मिसालनि अंदरि नाकारी ऐं सवाली जुमिलनि में डू, डू नॉट या किथे किथे डज़ छो इस्तेमालु थिए थो। तेसीं ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब करे रखो ऐं बेल आइकन जी निशानी खे क्लिक कयो त जीअं असांजा नवां वीडियोज़ अव्हां ताईं पहुचंदा रहनि।